लाइट बंद लगी 15 नी ध्यान पेरी 2 महीना लाइट डिम को ट्रांसफार्मर असां मटाए छॾियो नाणो ने के ट्रांसफार्मर ॾिनो न था नंढो हलियो कोन 2 महीना लाइट डिम हाणे जे हलियो 2 टे ॾींहं वरी 15 ॾींहं ट्रांसफार्मर ख़राब लॻो पियो हाणे लॻाइण लाइ तयार न आहिनि कल्ह हिकिड़ो लॻाए ॾिनो उहो हेॾी महिल धमाको ॾेई चालू करणु साईं असांजे वञी त असां हिकु मुंसर कोन एजो जो असां कहिड़ो वञी कयो हड़ताल कयो एजो चयो हड़ताल कयो कुझु बि कयो मुंहिंजी मरे जॾहिं दिलि चंद लॻाइनि 6 महीना लॻाइनि 12 महीना में पंहिंजी मर्ज़ी लॻाईंदुसि हाणे असां में तुम अहिड़ो कयूं था 20 ॼणा विया असांजी का मनी ई कोन थो कंहिं ॻाल्हि घणे ॾींहंनि खां तव्हांजो कारोबार बंदि असांजे 15 ॾींहं ताईं असां बेरोज़गार वेठा आहियूं पिया 15 ॾींहं खां मिनतूं कयूं अॼु रोज़ वञी पिया असांजी का मनी ई कोन थो सही छो बिल विल कोन था पियारियो तव्हां बिल त पियारींदो बिल न पियारियो असां दुकान त न मुंहिंजी मर्ज़ी आहे जेको मुंहिंजी दिलि चवंदी उहो कंदो अथऊं बाबा 15 ॾींहंनि खां लाइट बंदि आहे असांजी हेॾी महिल वञूं था लॻायूं था न लॻायूं था भले हड़ताल करे छॾियो कुझु बि करे छॾियो ट्रांसफार्मर तव्हांजो कोन लॻंदो छाजे करे कोन थो लॻे अलाए छाजे करे कोन थो लॻाए बिल बि असांजा क्लियर आहिनि छा चवां हिननि खे ट्रांसफार्मर मणी आहे न असांजो वॾो ट्रांसफार्मर आहे तव्हांजो वॾो खणी नंढो लॻाए ट्रांसफार्मर बि सड़ी वियो ओॾी महिल ट्रांसफार्मर 15 दिन से लाइट नहीं है ट्रांसफार्मर हमारा 200 kV का है उधर 50 kV का रख के चले गए हमारा अपना ट्रांसफार्मर नहीं है यहाँ पर क्या करे बेरोजगार बैठे हुए तो ये कहाँ किया इन्होंने 200 के पता नहीं कहाँ किया है वो तो अल्लाह बेहतर जानता है आप वापडा ऑफिस गए हम 4 चक्कर गए थे वो बोल रहा है भाई मेरा कुछ मसला नहीं है भले पूरे शहर में आग लगा दो अच्छा ये SDO ने हमें बोला है आपका मुतालबा क्या है हमारा मुतालबा यही है कि हमारे को अपना ट्रांसफार्मर लगा के दो जो लगा हुआ था असल में उसी में ही लगाओ ये जगह इन्होंने लगा दिया हमारा कनेक्शन था उसी के अंदर से बेरोजगार बैठे हुए हम बच्चों की रोजी के लिए आते हैं इधर वंदे बैठे हुए 15 दिन हो गए हमारा क्या सरमाया यही कारोबार है हमारा सब कुछ यही है अभी हमारा ट्रांसफार्मर में कनेक्शन काट के दूसरे में हमारे को मुंतकिल कर दिया इन्होंने क्या वजह है ऐसी हमारे बिल पेड नहीं है क्या है हर चीज़ क्लियर है हमारे बिल पेड करते हैं हर महीने हम हमारे मेहरबानी करके उसी ट्रांसफार्मर का कनेक्शन दोबारा बहाल किया जाए जिसमें पहले लगा हुआ था हम असांजो बि इहो मुतालबो आहे सभु सॼी मार्केट बेरोज़गार वेठी आहे ट्रांसफार्मर असांजो को लॻल हो उहो जेको आहे माना खणी आना सड़ी वियो आहे हीअ ट्रांसफार्मर न लॻायो था इहो हले कोन थो 2 मिंट बि कोन हलिया वरी सड़ी वियो आहे असांजो मुतालबो असांखे पंहिंजो ट्रांसफार्मर न सभु जेके बेरोज़गार आहिनि उहो पंहिंजी रोज़ी बि निकिरनि बचनि जी रोज़ी कनि बेरोज़गार वेठा आहिनि छाजे करे कोन था लॻाइनि बोलो उहो त हुननि जी वापडार जी मन मस्ती आहे वापडार में असां विया आहियूं उहो चए थो भले सॼे शहर खे तव्हां पाड़े ॾियो असांजो हलो असां कुझु कोन थींदो वापडार असां ट्रांसफार्मर कोन हलंदा या त पैसा ॾियो असांखे ठाराइण जा पैसा ॾियो असीं कोन हलंदा ईअं नथा हाणे नथा ठाराइण जा छो पैसा था बिल कोन था ॾियो बिल असांजा टोटल क्लियर आहिनि भले चेक कनि वापडार चेक कनि ॿियो चेक कनि असां बिल क्लियर लॻा पिया आहिनि सभु पर अचनि कोन था खाली दुकान को बयान ॾियो छा मसलो